सुप्रीम कोर्ट में जस्टिस मंसूर अली शाह की सरबराही में 3 रुकनी बेंच सुन्नी इतिहाद काउंसिल जूं मखसूस सीटूं ॿियनि सियासी पार्टियुनि हवाले करण बाबति केस जी ॿुधणी कई। वफ़ाक़ी हुकूमत लार्जर बेंच जोड़ण की दरख़्वास्त कई। एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान मौक़िफ़ अख़्तियार कियो त मखसूस सीटुनि ते त अपीलूं लार्जर बेंच ही ॿुधी सघे थी, पर अदालत बेंच ते एतिराज़ रद्द करे छॾियो। नामज़द औरत असेंबली मेंबरनि बि बेंच ते एतिराज़ करे छॾियो। ॿुधणीअ दौरान वकील फैसल सिद्दीकीअ अदालत खे ॿुधायो त PTI जे हिमायत याफ़्ता कामयाब उम्मीदवारनि सुन्नी इतिहाद काउंसिल में शमूलियत अख़्तियार कई, जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह चयो त 7 उम्मीदवार अञा ताईं आज़ाद हैसियत में क़ौमी असेंबली जो हिसो आहिनि। जस्टिस अतर मिनल्लाह पुछाणो कयो त छा PTI हिकु रजिस्टर्ड सियासी पार्टी आहे। वकील फैसल सिद्दीकी चयो त तहरीक इंसाफ़ हिकु रजिस्टर्ड सियासी पार्टी आहे, जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त रजिस्टर्ड सियासी पार्टी आहे, रुगो इलेक्शन में न हिसो वरितो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर पुछाणो कयो त आज़ाद मेंबरनि खे केतिरनि ॾींहंनि में कंहिं पार्टीअ में शामिलु थियण जो अख़्तियार हूंदो आहे, जंहिं ते वकील फैसल सिद्दीकी ॿुधायो त आज़ाद क़ौमी असेंबलीअ जे मेंबरनि खे 3 ॾींहंनि में कंहिं सियासी पार्टीअ में शामिलु थियणो हूंदो आहे। जस्टिस अतर मिनल्लाह चयो त कानून में किथे लिखियलु आहे त चूंड निशान न मिलण ते सियासी पार्टी इलेक्शन नथी विढ़ी सघे। वकील सलमान अकरम राजा चयो त हू ही सवाल खणी इलेक्शन खां अॻु अदालत विया हुआ, जंहिं ते जस्टिस अतर मिनल्लाह चयो त हिकु ॻाल्हि त तय आहे त जंहिं पार्टी जा जेतिरा नुमाइंदा आहिनि ओतिरियूं ई मखसूस सीटूं मिलंदियूं। जस्टिस मंसूर अली शाह पुछियो त सियासी पार्टीअ में मखसूस सीटुनि जी विर्छ कहिड़े फार्मूले तहत थींदी आहे। सियासी पार्टीअ खे छा पंहिंजे खटियल सीटुनि मूजिबि मखसूस सीटूं मिलंदियूं या वधीक बि मिली सघनि थियूं। वकील फैसल सिद्दीकी जवाबु ॾींदे चयो त का बि सियासी पार्टी पंहिंजे तनासिब खां वधीक सीटूं नथी खणी सघे। ॿुधणीअ दौरान मखसूस सीटुनि ते नामज़द औरत असेंबली मेंबरनि तरफ़ां बेंच ते एतिराज़ वारियो वियो ऐं औरत असेंबली मेंबरनि जी वकील अदालत खे ॿुधायो त हीअ आइन जी आर्टिकल 51 जी तशरीह जो केस आहे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून तहत केस 5 रुकनी बेंच ॿुधी सघे थी। जस्टिस मंसूर अली शाह चयो त हाणे त अपील ॿुधणीअ जोगी हुअण बैदि लार्जर बेंच जो मामिलो बि ॾिठो वेंदो। जस्टिस अतर मिनल्लाह पुछाणो कयो त कानून में किथे लिखियलु आहे त चूंड निशान न मिलण ते उहा सियासी पार्टी इलेक्शन नथी विढ़ी सघे। वकील सलमान अकरम राजा चयो त उहो ई सवाल खणी इलेक्शन खां अॻु अदालत वियो हुउसि। जस्टिस अतर मिनल्लाह चयो त हिकु ॻाल्हि तय आहे त जंहिं पार्टीअ जी जेतिरी नुमाइंदगी आहे एतिरियूं ई मखसूस सीटूं मिलंदियूं, जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह चयो त इहो कीअं मुमकिन आहे त कंहिंजो मैंडेट कंहिं ॿिए खे ॾिनो वञे। जस्टिस अतर मिनल्लाह रिमार्क्स ॾिना त पहिरियों भेरो ईअं थियो आहे त हिकु सियासी पार्टीअ खे चूंड निशान खां महरूम कयो वियो। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी कंदे इलेक्शन कमीशन खां केस जो रिकॉर्ड फौरी तौर ते तलब करे वरितो, जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह चयो त हीउ केस रोज़ानी जे बुनियाद ते ॿुधी फ़ैसिलो करणु चाहियूं था। एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त सुन्नी इतिहाद काउंसिल वफ़ाक़ खे धुरी नाहे बणायो, जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह चयो त वफ़ाक़ जेकॾहिं पार्टी नाहे तॾहिं बि नोटिस जारी करे रहिया आहियूं। अटॉर्नी जनरल खे घुरायो। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन अमलदारनि खे रिकॉर्ड समेत फौरी तौर तलब कंदे केस जी ॿुधणीअ में 11:30 वॻे ताईं वक़फ़ो करे छॾियो। वक़फ़े खां पोइ केस जी ॿुधणी ॿीहर शुरू थींदे ई अटॉर्नी जनरल ऐं DG लॉ इलेक्शन कमीशन अदालत में पेश थिया। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त कंहिं उम्मीदवार तरफ़ां सियासी जमायत जॉइन न कई वई हुई, जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह चयो त छा आज़ाद उम्मीदवारनि जूं सीटूं ॿियनि सियासी पार्टियुनि में विराए सघजनि थियूं, जॾहिं त जस्टिस अतर मिनल्लाह चयो त जेकॾहिं वधीक कुझु सीटूं बची वञनि त उन्हनि जो छा कंदो। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त सुवाल कयो वियो त विरायल सीटूं ॿीहर विराइजी सघनि थियूं। मखसूस सीटूं उन लाइ विरायूं वयूं त हाउस पूरो हुजे, उन में किथे ग़लती आहे। जस्टिस अतर मिनल्लाह रिमार्क्स ॾिना त पार्लियामानी पार्टी तस्लीम करे मखसूस सीटुनि खां कीअं महरूम रखियो वियो। पाकिस्तान जे आइन में शुरूआत में ई लिखियलु आहे त अवामी उमंगुनि मूजिबि मामला अंजाम ॾिना वेंदा। सुप्रीम कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जूं मखसूस सीटूं ॿियनि सियासी पार्टियुनि हवाले करण बाबति पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल कंदे दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मंज़ूर कंदे लार्जर बेंच जोड़ण लाइ मामिलो जजिस कमेटी हवाले करे छॾियो, जंहिं ते 3 जून खां केस जी रोज़ाने जे बुनियाद ते ॿुधणी थींदी।